औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों सिंधी ग्रामर जी सीरीज़ अॼु खां स्टार्ट करे रहियो आहियां। रोज़ हिकिड़ी वीडियो सिंधी ग्रामर जे हवाले सां छॾींदुसि मुंहिंजे चैनल ते। उहे दोस्त जेके SLT जूं जेके हाणे सीटूं जल्दी अनाउंस थियण वारियूं आहिनि, उहे चाहिनि था त SLT में सुठियूं मार्कूं अचनि, सुठियूं जेके आहिनि परसेंटेज अचे, देन मुंहिंजी सीरीज़ में मूंसां गॾु रहनि। इंशाअल्लाह ग्रामर जेको आहे हिन मां ईंदी, हिन खां आउट कोन ईंदी IB में। त उहे दोस्त जेके SLT में अप्लाई करण वारा आहिनि त उन्हनि खे गुज़ारिश आहे त मूंसां गॾु रहो ऐं मुंहिंजी हिन सीरीज़ सां गॾु रहो। ऐं हीअ वीडियोज़ जेके आहिनि तव्हां पंहिंजे दोस्तनि ताईं पुॼायो। जेके दोस्त जेके आहिनि ॿियनि शहरनि में आहिनि, तव्हां खां परे आहिनि, उहे SLT तयारी करे रहिया आहिनि, त उन हिसाब सां जेके आहिनि हीअ वीडियो जेके आहिनि उहे बि ॾिसनि। अच्छा, उहे दोस्त जेके मुंहिंजे चैनल ते नवां आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक करियो, कमेंट्स कयो। थैंक यू। अॼु जी पहिरीं वीडियो आहे सिंधी ग्रामर जी। ग्रामर व्याकरण छाखे चइबो आहे दोस्तों? सभिनी खे ख़बर आहे त ग्रामर छाखे चइबो आहे। ग्रामर माना ॿोली जा जेके क़ाइदा उसूल हूंदा आहिनि, उन्हनि क़ाइदनि ते अमल करण खे ग्रामर चइबो आहे। ॿोली छाखे चइबो आहे? हिकु इंसान ॿिए इंसान सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार ज़बान जे ज़रिए करे थो। को बि इंसान जेको आहे कंहिंसां राब्तो करे थो, कंहिंसां ॻाल्हाए थो, त उहो ज़बान जे करे थो, ॿोली जे करे जेको आहे ॿियनि सां ॻाल्हाए सघे। सिंधी माण्हू जेकॾहिं सिंध में ईंदो त उहो सिंधी ज़बान ॻाल्हाईंदो, त अॻिलो जेको हुनजे साम्हूं हूंदो त उहो बि आराम सां सम्झी ईंदो, जेकॾहिं हुनजी सिंधी लैंग्वेज हूंदी। जेकॾहिं सिंधी माण्हू जेकॾहिं कंहिं पठान सां या मुहाजिर सां जेको आहे सिंधी में ॻाल्हाईंदो त उहो कतई जेको आहे सम्झी कोन सघंदो। हा, जेकॾहिं थोरो घणो उहो सिंधी इलाइक़नि में रहियो हुजे त में बि सम्झी वञे। त ज़बान जेको आहे वॾी अहमियत रखे थी। माण्हू पंहिंजा जेके आहिनि राया, पंहिंजा जेके आहिनि ख़्याल जेको आहे ॿियनि ताईं पुॼाइनि था ज़बान जे ज़रिए। ज़बान मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि जुमलनि जे ज़रिए ख़्यालनि जे ज़ाहिर करण जो हिकु ज़रियो आहे। ठीकु आहे। ॿोली जे माहिरनि वरी उन्हनि अखरनि, लफ़्ज़नि ऐं जुमलनि जी जोड़ करे तरतीब ॾिनी आहे। उन तरतीब जो नालो सिंधी ऐं संस्कृत में व्याकरण आहे। अच्छा, जेका लफ़्ज़नि जी जेका आहे तरतीब आहे, जोड़जक आहे, उनखे सिंधी में ऐं संस्कृत में व्याकरण चइबो आहे ऐं अंग्रेज़ी में उनखे ग्रामर चइबो आहे। अच्छा, ऐं अरबी में उनखे जेको आहे इल्म सर्फ़ या नहू चइबो आहे। उन इल्म जा ॿिया ॿ हिसा कया विया आहिनि। हिकु आहे सर्फ़, ॿियो आहे नहू। अचो तव्हां इल्म सर्फ़ ऐं इल्म नहू जे बारे में पढ़ूं। इल्म सर्फ़ छाखे चइबो आहे? इल्म सर्फ़ खे अंग्रेज़ी में एटिमोलॉजी चइबो आहे। सर्फ़ जी लफ़्ज़ी माना आहे गर्दान या फेरो। हिन जी जेका लफ़्ज़ी माना आहे उहा आहे गर्दान या फेरो, पर इस्तिलाही माना मूजिबि सिर्फ़ु उहो इल्मु आहे जंहिं मां लफ़्ज़नि जे क़िस्मनि ऐं उन्हनि जी सूरत में जेका फेर फार थिए थी तंहिं बाबति ख़बर पवे थी। अच्छा, हिन जी ॿी डेफिनेशन आहे या इल्म सर्फ़ माना इश्तिक़ाक़। इश्तिक़ाक़ सम्झो था? इश्तिक़ाक़ माना जेका लफ़्ज़नि खे टोड़बो आहे, जीअं बैनुल अक़वामी। हिन जो जेकॾहिं असां इश्तिक़ाक़ करियूं त बैन अलॻि थी वेंदो, अल अलॻि थी वेंदो, अक़वाम अलॻि थी वेंदो। ठीकु आहे। त इहो आहे इश्तिक़ाक़। इल्म सर्फ़ माना इश्तिक़ाक़ वारो इल्मु, जेको लफ़्ज़नि जी टोड़ या छेद वारो इल्मु हुजे उनखे इल्म सर्फ़ चइबो आहे। अखरनि ऐं लफ़्ज़नि जी बनावट बाबति जेको उसूल ऐं क़ाइदा आहिनि, जेके उसूल ऐं क़ाइदा आहिनि, तिन खे इल्म सर्फ़ चइबो आहे। ठीकु आहे। अच्छा दोस्तों, हिन खां पोइ आहे इल्म नहू। नहू खे अंग्रेज़ी में चइबो आहे सिंटेक्स। नहू जी लफ़्ज़ी माना आहे दस्तूर या रीत, पर इस्तिलाही माना मूजिबि नहू उहो इल्मु आहे जंहिं मां ख़बर पए थी त जुमिला कीअं ठाहिजनि। जुमलनि जे बारे में जेको इल्मु हुजे उनखे इल्मु नहू चइबो आहे। हर हिकु जुमिले जे लफ़्ज़नि जो हिक ॿिए सां कहिड़ो लाॻापो आहे, जुमलनि जी बनावट, तफ़रीक़ या छेद ऐं बीहक जूं निशानियूं बि हिन इल्म में अचो थियूं वञनि।
हाणे इल्म न हुनखे चइबो आहे जंहिंसां असांखे ख़बर पए त जुमला कीअं ठाहिजनि, कहिड़े लफ़्ज़ जो कहिड़े जुमले सां कहिड़ो लाॻापो आहे। इनमें जेको आहे बीएक जूं निशानियूं बि अची वञनि थियूं, छेद बि अची वञे थो, बनावट बि अची वञे थी, तफ़रीक बि अची वञे थो। इनखे इल्म नहू चइबो आहे। ऐं इल्म सिर्फ़ु त तव्हां सिखिया माना इश्तिक़ाक़ जेका लफ़्ज़नि जी टोड़ भंज टुक उनखे जेको आहे इल्म नहू चइबो आहे। यानी लफ़्ज़नि जे बारे में जेको इल्म आहे उनखे इल्म सर्फ़ चइबो आहे। जेको जुमला कीअं ठाहिजनि जुमलनि जे बारे में असांखे ख़बर पए उनखे इल्म नहू चइबो आहे, सिंटेक्स। हीअ असांजी अॼु वीडियो तव्हांखे कीअं लॻी? उम्मीद आहे त वीडियो तव्हां लाइ फ़ाइदेमंद साबित थींदी। नेक्स्ट वीडियो में वरी मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़, टेक केयर।